जत ज़ोरावर ओसाते अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात अजूं अलाह जत ज़ोरावर ओसाते अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात अजूं अलाह जत ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। माण्हू ॾेई मेणा मूंखे कंदा को सूरत सुपरिन जी ॾिठे कोन्हे ॾोह छपर मंझां छो रोई रंगींदसि रत सी। मूंखे माण्हुनि जी परवाह कोन्हे, उहे मेणा ॾेई मूंखे छा कंदा। इश्क जी हिन कैफ़ियत खे सम्झणु घुरिजे। इश्क बेपरवाह थींदो आहे, दुनिया माफ़िया खां परे, कंहिंजे गर्ज़ खां परे, कंहिंजे कुझु चवण जे ख़ौफ़ खां मथां। लतीफ़ साईं जो दलील ॿुधो। उन्हनि माण्हुनि पिरीअ जी सूरत कोन ॾिठी आहे, उहे ॾिसनि हा त मूंखे चरी थियण जा मेणा कोन ॾियनि हा। उन सूरत में उन्हनि ते का मयार बि कोन्हे। पंहिंजे प्यार जी ताक़त सां जबल सभु रत सां रंगे छॾींदसि। जंहिं छोरीअ में छोह सां पिथूं थींदी पेर ते, जंहिं औरत में प्यार जी ताक़त आहे, प्यार खे हासिलु करण जी तड़प आहे, उहा उते जो उते ज़रा ज़रा थींदी, पोइ ते कोन हटंदी, को रख रखाव कोन कंदी।